अस्सलामुअलैकुम पंहिंजे जी नई अपडेट पंहिंजे ड्रामे में हाणे इलाही मज़ो थियण वारो आहे। हाणे दरिया ख़ान बि अची चुको आहे। तमामु हाणे ड्रामे में बि माना मज़ो थींदो। दरिया ख़ान अची चुको आहे ऐं दरिया ख़ान बि हाणे तमामु घणो ड्रामे में मज़ो कंदो। दरिया ख़ान हाणे जेको आहे सो दरिया ख़ान जा सभई दुश्मन थी विया आहिनि। प्रोमो में तव्हां ॾिठो हूंदो त दरिया ख़ान जा हींअर सभु दुश्मन थी चुका आहिनि ऐं जेको आहे सो दरिया ख़ान खे हाणे हू ख़तमु करण जी कोशिशि कंदा, लेकिन हू हिकिड़ो ई हुननि जे लाइ काफ़ी आहे, छो जो दरिया ख़ान एतिरो जल्दी मरण वारो न आहे ऐं हुन ड्रामे में बि हाणे एंट्री कई आहे ऐं ड्रामे में बि हाणे इलाही मज़ो थींदो ऐं रावल बि दरिया ख़ान जे पोयां आहे, अकबर ख़ान बि दरिया ख़ान जे पोयां आहे ऐं मंसूर ख़ान बि दरिया ख़ान जे पोयां आहे ऐं हाणे जाबिरा जेको उहो हुन अकबर ख़ान ॾे न वेंदो, छाजे करे जो हुनखे चए हो उतां भॼी निकितो आहे, इन करे हाणे हू अकबर ख़ान ॾे न वेंदो। छा दरिया ख़ान इन मुराद ऐं शेरल खे छॾे ॾींदो या न? हुननि जो दरिया ख़ान मुराद ऐं शेरल खे चयो आहे जेकर तव्हां वञणु चाहियो था त तव्हां मरंदो, जेकर मूं वटि हूंदो त तव्हां पंहिंजी पनाह में हूंदो। तव्हांजो मां ज़िम्मो थो खणां त तव्हांखे अहिड़ो को बि नुक़सानु न पहुचंदो। त हाणे जेको आहे सो इहो जेके आहिनि ॿई शेरल ऐं मुराद एतिरो तकिड़ो हुन वटां न निकिरंदा, छाजे करे जो हुननि खे बि ख़बर आहे त जेको आहे सो असांखे रावल न छॾींदो। वरी बि हो चवंदसि त रईस अकबर ख़ान ॾे असांखे माना ओॾे ई रवानो कर, लेकिन हू मुश्किल करेनि, हू न कंदनि, छाजे करे जो हो हुनजो बि दुश्मन आहे। अकबर ख़ान बि दरिया ख़ान जो दुश्मन आहे ऐं ड्रामे में बि हाणे इलाही मज़ो पियो थिए ऐं ड्रामे में बि अञा कुझु नवां अदाकार ईंदा जेके माना तमामु घणो मज़ो थींदो। ड्रामे में बि हाणे तमामु जल्द घणा अदाकार अचण वारा। महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा।